नाज़रीन, फातिमा फरोड़ जा DNA जुज़ा ज़ाया करण वारनि इल्ज़ामनि ते सिंध जो सिहत खातो ख़ामोश बणियल आहे। राणीपुर जी हवेली में तशद्दुद करे मारियल ॿारड़ी फातिमा फरोड़ जा DNA जा जुज़ा ज़ाया करण वारनि संगीन इल्ज़ामनि ते सिंध जो सिहत खातो ख़ामोश तमाशई बणियल आहे। SSP खैरपुर डॉक्टर समीला सूमरो बि इन रिकॉर्ड मौक़ुफ़ ॾियण खां लवाइण लॻो आहे। गुज़िरियल ॾींहुं कानून वारे निगरान वज़ीर उमर सूमरो कराची में तक़रीब खे ख़िताब दौरान दावा कई हुई त फातिमा फरोड़ ऐं गिरफ़्तार कयल पीर जा जुज़ा बेच थी विया आहिनि। निगरान वज़ीर इल्ज़ाम हणंदे चयो त सिहत खाते सिंध जे अमलदारनि पीरनि सां यारी मल्हाईंदे फातिमा जा DNA जुज़ा तबाह करे छॾिया। सिंध जी लेबॉरेटरियुनि मां जुज़ा मैच न थियण जी रिपोर्ट आई। पंजाब जी लेबॉरेटरी मां आयल रिपोर्ट मूजिबि ॿारड़ी फातिमा ऐं जवाबदार पीर जा जुज़ा मैच थी विया आहिनि। निगरान वज़ीर जे संगीन इल्ज़ामनि बावजूदि सिहत खातो ऐं खैरपुर पुलिस जो बाज़ाब्ता मौक़ुफ़ साम्हूं न अची सघियो आहे। SSP खैरपुर समीला सूमरो सां राब्तो करण बावजूदि हुन को बि मौक़ुफ़ न ॾिनो। सोशल मीडिया ते सिहत खाते ऐं SSP खैरपुर ख़िलाफ़ छिती तनक़ीद थी रही आहे। ज़रीन मूजिबि SSP खैरपुर समीला सूमरो जो चवणु आहे त फातिमा फरोड़ ऐं गिरफ़्तार कयल जवाबदार पीरनि जा DNA मैच न थिया हुआ ऐं अहिड़ी रिपोर्ट अदालत में बि पेश कई वई आहे।